نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما وليكم الله ورسوله والذين آمنوا الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم راكعون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल माइदा जी आयत नंबर 55 तव्हांजे साम्हूं मूं तिलावत कई आहे। इन आयत करीमा जे अंदर अल्लाह पंहिंजे बानन सां मुखातिबा रब्बे कायनात फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाह तव्हांजो मददगार सिर्फ अल्लाह हुआ व रसूलुहु ऐं उन जो रसूल भी तव्हांजो मददगार आहे वल्लज़ीन आमनू ऐं उहे भी तव्हांजा मददगार आहिनि जेके जन ईमान आंदो आहे अल्लज़ीन युक़ीमून सलात उहे ईमान वारा केर आहिनि उन्हनि ईमान वारनि जूं 5 निशानियूं रब बयान फरमायूं अल्लज़ीन युक़ीमून सलात जेके नमाज कायम कंदा आहिनि व युअतून ज़कात ऐं मोमिन उहे आहिनि जेके ज़कात ॾींदा आहिनि वहुम राकिऊन ज़कात इन हाल में ॾींदा आहिनि जो उहे रुकू करण वारा हूंदा तफसीर दुर्रे मंसूर तफसीर रूहुल बयान तफसीर इब्न कसीर ऐं खोड़ तफसीरन इन कुरान जी आयत जी तशरीह कंदे तफसीर बयान कंदे शान नुज़ूल बयान कंदे लिखियो आहे त इहा आयत मौला अली शेर जली जे शान में नाज़िल थी हुई दिल पर साईं वो सुभान अल्लाह घट चयो कुरान मदीने जो वारो मुंह ते घुमंदो आहे दिल खोले चो सुभान अल्लाह सुभान हजरत मौला अली शेर खुदा
नमाज पिया पढ़न, रुकू में हुया, हिकड़ो साइल आयो, मंगतो आयो, अची सवाल कयई, अल्लाह वास्ते जो मौला अली नमाज में, हैदर करार नमाज में, जेडी मल साइल जी सदा कन ते पिया त ओडी मल साईं जन रुकू में हुया, रुकू जे दौरान पंजी मुंडरी पाक लाहे उन साइल खे ॾेई छॾियो। मंगते खे, साइल खे, घुरण वारे खे खाली कीअं मोटे, मोहताज जी मदद कयूं, हाजतमंद जी हाजत पूरी कयूं, जरूरतमंद जी जरूरत पूरी कयूं। इन हाल में जो पान रुकूअ में हुया, नमाज के दौरान अल्लाह के हुजूर में बीठे नमाज पढ़ंदे, वाह अली तुझी सखावत, अली जी सखावत रब के भी वणी, जेका हाजतमंद जी हाजत पूरी कयई, मोहताज जी मदद कयई, रब के भी गाल वणी। ऐं रब फरमायो जिब्रील वञो कुरान जी आयत खणी मुझे नबी वञ, वञी मुझे नबी के मुझे आयत कुरान जी ॿुधाए, मुझो नबी वरी सजी उम्मत के पढ़ी ॿुधाए, इन्नमा वलियुकुमुल्लाह, बिला शक तव्हां जो मददगार अल्लाह हुआ। हाजत पवेव, जरूरत पवेव, दुख अचेव, गम अचेव, परेशानी अचेव त अल्लाह तव्हां जो मददगार आ। व रसूलुहु, ऐं उन जो रसूल बि तव्हां जो मददगार आ। वल्लज़ीन आमनू, अल्लाह भी मदद कंदो, अल्लाह जो रसूल भी मदद कंदो। वल्लज़ीन आमनू, ऐं उहे भी तव्हां जी मदद कंदा जेकी ईमान वारा आहिनि। मौला उहे ईमान वारा केर आहिनि? रब तो फरमाए अल्लज़ीन युक़ीमून सलात, जेके नमाज कायम कंदा आहिनि, व युतून ज़कात, ऐं ज़कात ॾींदा आहिनि। कीअं ॾींदा आहिनि? वहुम राकिऊन, बीठा रुकूअ में आहिनि, बीठा नमाज में आहिनि, मुंडरी लाहे हाजतमंद खे ॾेई छॾींदा। सुभान अल्लाह। अल्लाह मदद कंदो, अल्लाह जो रसूल भी तव्हांजी मदद कंदो। ऐं अली भी तव्हांजी मदद कंदो। नालो तो न वरतई, पर जेको कुरान जो शान नुज़ूल ॿुधी, अलामतूं जेके कुरान बयान फरमायूं, इहे मौला अली जे शान में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अली जो शान, रब जो कुरान। अञा मज़ो कोन थो अचे। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे, अल्लाह मौला अली जो दीदार कराईंदो आहे। दिल खोले चो सुभान अल्लाह। अली अलिया, अली फातिह खैबरा, अली साकी कौसरा, अली अखुर रसूला, अली ज़ौजुल बतूला, अली बाबे मदीनतुल इल्मा, अली अमीरुल मोमिनीना, अली इमामुल मुत्तकीना, अली मौलल मुस्लिमीना,
अली कातिलुल कुफार वल मुशरिकीना, अली इमामुल मशारिक वल मगारिबा, अली असदुल्लाहिल गालिबा, अली अबू तुराबा, अली अबुल हसनैना, अली सुन्नियन जो अली सुन्नियन जो पीरा अली हैदरा, हैदर माना शेर, शेर खे ॾिसी गिदड़ भोलड़ा लुमड़ टहंदा आहिनि, हटंदा आहिनि, भॼंदा आहिनि। अली हैदरा, अली सफदरा, अली असांजे साह जो सिंगारा, अली हीए जो हारा, अली मोमिनन जो मौला, अली हीणन जो हमराह हुआ, अली यतीमन जो यारा, मिस्कीनन जो मददगारा, अली राहे मौला जो शहीदा, अली जिंदा, हैदर करार अज भी हयाता। जिनके अली सा प्यारा उन जो बेड़ो पारा। नारे अली अल्लाह जो प्यारो आ, अली मदीने वारे साईं जे दिल वारो आ। सुभान अल्लाह। इमाम नसाई जो किताब फजाइल सहाबा हजरत इमरान बिन हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु रिवायत तो करे, खैबर वारे दिहाड़े थे हबीबन फरमाया त झंडो उन्हे जे हथ में दींदुसि जैसा अल्लाह मोहब्बत तो रखे, जेको अल्लाह जो महबूबा, मुंह मोहम्मद जो भी महबूबा। जो यहाँ ठरे तो सोचो वे सुभान अल्लाह। हाँ इहो को घट एजाज़ा जेके अल्लाह भी पंहिंजो महबूब सॾे ऐं मोहम्मद करीम भी पंहिंजो महबूब सॾे। सुभान अल्लाह। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ, मदीने वारा साईं मुझा सोना हबीब हिकड़े दिहाड़े हीअं हथ खयों मथे हीअं, अली सफर में वियल हो, अली सफर में वियल हो। मदीने वारे साईं दुआ जा हथ खया, अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरयनी अलिया। मौला मुझो अली सफर में आ, मुखे तेसी पाण दे न घुराए जाए जेसी मैं पंजे अलीअ खे न ॾिसां। मौला मुखे अलीअ जी ॾाढी सिक लगी आ। मुरीद चवंदो आ त मुखे मुर्शिद जी सिक लगी आ, शागिर्द चवंदो आ मुखे उस्ताद जी सिक लगी आ। हिते त रंग निरालो आ, महबूबन जो महबूब, अल्लाह जो भी महबूब, मदीने वारो महबूब तो चवे मुझा रब मुखे अलीअ जी सिक लगी।
अल्लाहुम्मा ला तुमितनी मौला तेसी मुखे पान दे न घुराए जाए हत्ता तुरयनी अलिया जैसी तई मां अलिया जो दीदार न कया सारी दुनिया मुहम्मद जे दीदार जेला दुआऊं घुरंदिया अली तुझो शान निरालो आ मुहम्मद मीर दुआ घुरंदो आ त मौला मुखे अली जो दीदार करा सल्लल्लाहु अलैहि सुनन तिरमिजी में हदीसा मिशकातुल मसाबी में हदीसा सुनन नसाई में मुस्नद अबी आला में मजम औसत में मजम कबीर में अल बिदाया व निहाया में इन्हनि हड़नी किताबन में हदीस मौजूदा मदीने वाले साईं जी खिदमत में हिकड़ो मानू पखी जो गोश्त तरे ठाहे खड़ी आयो जो गोश्त जन्नत जी ग़िज़ा थव वलहम तैर मिम्मा यश्तहून जन्नत वारा जदे उन्हनि खे ख्वाहिश थींदी रब उन्हनि खे जन्नत जा पखी तरियल पखी उन्हनि जा गोश्त जेको मदीने वारे साईं जे खिदमत में पखी जो गोश्त आयो सो खुदा जाने जन्नत जो हो या दुनिया जो जेडी मल हबीबन वटे इया खिसा आईया हबीबन दुआ जा हथ कया अल्लाहुम्मा आतिनी बिअहब खल्किक इलैक याकुल मई हाज़ा तैर ए मुंजा मौला ए मुंजा रब करीम पखी जो गोश्त मुंह वटि आयो आ मौला हाणे अहिड़ो माण्हू आण जेको तोखे सभिनी इंसाननि में वधीक प्यारो हुजे जेको तो वटि सभिनी खां वधीक महबूब हुजे उन खे आण त मूंसां गॾिजी पखीअ जो गोश्त खाए पाण खाई करे ना हाँ पखी जो गोश्त आयो पाण खाई छॾना न साईं फरमाइनि था दुआ जा हथ था खणनि मौला उहा शख्सियत आणे जेका तोखे सभिनी खां वधीक महबूब आ तोखे सभिनी खां वधीक जेको प्यारो आ उहो आण त मूं मुहम्मद सां गॾिजी खाए नबी जी दुआ रद्द न थींदी आ नबी जी दुआ यकीनन मक़बूल हूंदी आ असहाबी त सवा लख हुया पर दुआ कंहिंजे कुणे में थी अचे इन शरफ वारो केर आ अॼु मदीने वारे साईं सां गॾु केरु खाईंदो देर न गुजरी फजा अली फअकल मऊ पो मदीने वारे साईं अलीअ खे पाण सां गॾु वेहारे पखीअ जो गोश्त खारायो असल में उम्मत के देखारणो सहाबन के बुधाइणो हुयो हुजूर जे इर्द गिर्द जेके मौजूद हुया उन्हनि के भी देखारणो हुयो ऐं करम
परवारे हिनन आशिकन के भी ॿुधाइण मोहम्मद जो प्यारो केरो अल्लाह वट प्यारो केरो वो हदीस जा लफ्ज़ हिन फजा अली एड़ा आशिक हुया जेके पल्लू परे न थींदा हुया हुजूर सां गॾु गॾु रहण वारा हुया पर अॼु त ही फैसलो आसमाननि तां पियो थिए त अल्लाह वटि प्यारो केरु आहे मोहम्मद करीम वटि प्यारो केरु आहे कल समझ में आया वही ना आयो अली हैदर अली सफदर अली सफदर नबी बिरादर अली अलिया असां जो रहबर दिलनि जो दिलबर अली अलिया अली अलिया दिलनि जो दिलबर अली अलिया अली अलिया जेको मुझो मुरीद आ जेको मुसा मोहब्बत रखण वारो आ अज मुझो हिया उठारे अज मुसा गरजी चवे अली 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 अलिया अली अलिया अली 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 हैदर अली सफदर नबी बिरादर अली अलिया असां जो रहबर दिलनि जो दिलबर अली अलिया अली अलिया मुस्नद अबू दाऊद 43 में रिवायत आ मुस्नद अहमद बिन हंबल में भी आ रिवायत आ सुनन कुबरा नसाई भी आ रिवायत आंदिया अन्नहु सहर अली इब्न अबी तालिब मिन बई हिन हदीस के रिवायत करण वारी बयान करण वारी अबू बकर जी न्याणी मोहम्मद जी राणी मोमिनन जी मां सैयदा आयशा सिद्दीका जी रिवायत कर शान अली जो ज़बान आयशा सिद्दीका जी घणनि जा वुज़ू फजी पवंदा ओ को शर्म धार अम्मा के घट वध न ॻाल्हाए अम्मा जे शान में बेअदबी न कर व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जो घर वारियूं मोमिनन जो मायरूं चाहे ने ॻाल्हायो ॻाल्हायो आयशा असांजी खदीजतुल कुबरा असांजी हफ्सा असांजी मैमूना असांजी घट था ॻाल्हायो हाँ अम्मा आयशा साइण थी रिवायत करे अन्नहु ज़हर अली इब्न अबी तालिब मिन बैद हबीब करीम वेठा त परे खां हज़रत अली पियो अचे अली जो चेहरो परे खां पधरो अली जे चेहरे ते नूर चिमकंदो हुयो फ़क़ाल अलैहिस्सलाम मदीने वाले साईं फरमायो हाज़ा सय्यदुल अरब
यो अचे वथो पियो अचण वारो जेको पूरे अरब जो सरदार हुआ। फ़क़ालत आयशतु अलस्त अंत सय्यदल अरब या रसूल अल्लाह। अमा आयशा साईं जो गुमान इहो हूंदो, उन जो नज़रियो इहो हुयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पूरे अरब जा सरदार हुज़ूर आहिनि। अरब जा सरदार हुज़ूर आहिनि। अम्मा जो नज़रियो इहो हुयो, पर अज जो हबीबन जे ज़बान मां ॿुधई त अरब जो सरदार अली आ। अम्मा पुछण लगी अलस्त अंत सय्यदल अरब या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह छा तव्हां अरब जा सरदार न आहियो? फ़क़ाल अना सय्यदुल आलमीन। आयशा मां मोहम्मद करीम सब जहानन जो सरदार हुया। जमीन वारन जो सरदार, आसमान वारन जो सरदार, इंसानन जो सरदार, जिन्नन जो सरदार, मलाइकन जो सरदार, नबियन जो सरदार, वलियन जो सरदार, सरदारन जो सरदार, अजन पोयन जो सरदार मां मोहम्मद करीम आया। वहुव सय्यदुल अरब ऐं अली अरबन जो सरदार हुआ। अली अली अरब जो सरदार हुआ। वाह सोना अली तुंहिंजो शान। सुभान अल्लाह। सोना हबीब वेठा आहिनि। फरमाइनि था हींअर मूंॾे वही नाज़ुल थी आ। जिब्रील रब जो पैगाम खणी आयो आ। औहल्लाहु इलैय फी अलीइन सलास खिसाल। ये रिवायत जेका बयान थो कयां तफसीर राज़ी आंदी आ, तफसीर निशापुरी आंदी आ, मुस्तदरक हाकिम में या रिवायत आ। साईं फरमाइनि था मूंॾे रब वही मोकिली आ त अलीअ में टे खूबियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿिए कंहिं में आहिनि न। इन्नहु सय्यदुल मुस्लिमीन। अली सभिनी मुसलमाननि जो सरदार हुआ। पहिरीं रिवायत ॿुधई त अरब जो सरदार आहे। हीअ रिवायत जिब्रील पैगाम खणी आयो आहे। या रसूल अल्लाह रब छो फरमाए त अली सभिनी मुसलमाननि जो। पुट हिकिड़ो हिकिड़ा घणा वरी सेक ते पीर पैदा थी पिया। हथ ठोकिया पीर। हिकिड़ो पीर पियो तकरीर करे चए पियो पीराने पीर दस्तगीर फरमायो आहे त मुंहिंजो कदम सभिनी वलियनि जी गर्दन ते आहे, पर मूं ते न अथसि। कंहिं बुज़ुर्ग खे ॿुधायूं त साईं हे फलाणो पीर हीअं थो चए वाह हज़रत पीरान पीर फरमायो आहे त मुंहिंजो कदम वलियनि जी गर्दन ते आहे। साईं ईअं त कोन फरमायो त गदहनि जे मथां मुंहिंजो कदम आहे। जेको अलीअ जो कदम नथो मञे उन बुज़ुर्ग चयो त इहो जानवर वली हुजे हा त दस्तगीर जो कदम ज़रूर मञे हा। जेको अलीअ खे सरदार न मञे आसमानी फैसलो आहे त उहो मुसलमान ई न आहे। नारे हैदरी।
आसमान मां त पैगाम लथो आ इन्नहु सय्यदुल मुस्लिमीन अली मुसलमानन जो सरदार हुआ वो जेके मुसलमान हूंदा से सरदारी जेको अली जी सरदारी नथो मञे जो था चाहती मायूस थी था वञो चेहरा लही था वञनि तव्हांजा जिम्मेदार मां वेठो आहियां हदीस मां थो बयान कयां चओ जेको अलीअ खे सरदारी न मञे सो मुसलमान ई नाहे एड़ा निभागा उन दौर में भी हुया अज भी आहिनि समझो था गाल के साईं फरमाइन था रब मूरे पैगाम आसमान ता मोकलियो आ अली मुसलमानन जो सरदार हुआ व इमामुल मुत्तकीन अली परहेज़गारन जो इमाम हुआ अली जी इमामत उहो मञंदो जेको खुद मुत्तकी हूंदो जेको मुत्तकी नाहे वो अली जी इमामत जो इनकारी आ झंडे वारे जो वाछू गोदा थी वियो अजो की मजलिस अली शेरे जली जे नाले आ वकायदुल गुर्रिल मुहज्जलीन टी अली जी सिफत आसमानन ता ही लथिया त अली रोशन चेहरन वारन जो काहिद अगवाणो आ पुट इहा ॻाल्हि सम्झण जी आ समझ में अचई त पोइ सुभाणे अल्लाह चइजे साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में 1.25 लख नबियनि जी उम्मतूं गॾु हूंदियूं मां पंहिंजी उम्मत खे सुञाणंदुसि साबन तुसीं एतिरनि उम्मतुनि में कीअं सुञाणंदा कहिड़ी निशानी सां ॾिसो न दादू में अचो पिया हज़ारे माण्हू बाज़ार में मीलाद चौक खां हज़ारे माण्हू गुज़रनि था पर जेके साई चादर खुले ते हुजे जेके ताज शरीफ साए रंग जी मथे ते पातल हूंदे हर को चवंदो हे मशहूरनि वारे साईं जो गुलाम निशानी आहे न सुभान अल्लाह मुझा दोस्तो साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में मुंहिंजी उम्मत जी हिकु निशानी हूंदी जंहिंखे निशानी ते मां सुञाणंदुसि त ही मुंहिंजो उम्मती आहे कहिड़ी निशानी हूंदी साईं फरमाइनि था उन जा 5 वुज़ूअ वारा उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे उन जो चेहरो रोशन हूंदो ॾिसो न हिकिड़ो माण्हू और सभई वेठा आहियूं सभई कणक रंगा के थोड़ा भूरड़ा आहिनि के वरी कारा के एक्स्ट्रा कारा पर हिते जॾहिं हिकिड़ो गोरो अची वञे सफ़ा रंग भूरो गोरो हुजे सभिनी में पधरो अदायो गोरो बीठो आहे आओ के न साईं फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े में
सवा लख नबियन जी उम्मत गॾु हूंदी पर मुंहिंजी उम्मत खुर्रम मुहज्जलीन हूंदी यानी उन्हनि जा चेहरा रोशन हूंदा चमकदार हूंदा या निशानी हूंदी केड़ी निशानी हूंदी क़यामत जे ॾियारे हुजूर जे उम्मत जी निशानी केड़ी हूंदी चेहरा चमकदार हूंदा साईं फरमाइंदा मूडे जिब्रील पैगाम खणी आयो आ वकाइदुल खुर्रिल मुहज्जलीन क़यामत जे ॾियारे में चिमकंदड़ चेहरन वारन जो कायद अॻवान सरवान हूंदो त अली हूंदो मुसलमानन जो सरदार भी अली मुत्तकीनन जो इमाम भी अली चिमकंदड़ रोशन चेहरन वारन जो कायद भी अली वो अली का काॾे भजंदे जे अली के न मञी त न दुनिया में छुटंदे न आखिरत में छुटंदे मूं हिकिड़ो दिल मझा आवाज कढियो आ अली बिना नाहे गली गली इश्क मजा चओ अली अली साईं कंदो सब इश्क मजा चओ अली अली ओ साईं कंदो सब भली भली शेरे खुदा जो शान निरालो उदायुन जो आहे उजालो वारिस आहे वली वली इश्क में जाचो अली हसन हुसैन जो बाबो आए मुलिद जे जो काबो आए मुलिद जे जो काबो आए पो मुंबिया दामन झली झली दामन झली झली के अली जी दामन झलिया मथे अतड़ो खड़ जे अली जी दामन झलिया सोती भी है ओ मुंबिया दामन झली झली मुंबिया दामन झली झली इश्क मजा चो अली अली मोहब्बत मा चो इम्तिहान में पास आयो मुंहिंजो साईं बाक़ी हो कुंडवारो शाहे नजफ जो शरफ न जाने शाहे नजफ जो शरफ न जाने दोज़ख दे उहो जल्दी पलाणे ओ मरंदो मुनाफिक रुली रुली मरंदो मुनाफिक रुली रुली कंध ते बिस्तरो अथस इटली भी मथऊं तओ भी मथऊं पंहिंजी कांच विसरी वियसि नंढड़े भाउ जी कांच पायूं वॾी साईं फरमायो त कसु शवारिब मुछुन खे कटियो हेसे उस्तरो इएं जीअं इंडस हाईवे नओं रोड हाँ
मुझा दोस्तों जेको अलीअ जो शान न मञे उन जे मुंह में नीमक न हूंदी वञी ॾिस तूं वञी ॻोल्ह चैलेंज थो ॾियां तोखे अलीअ जे हुबदार जो चेहरो चिमकंदो आहे अलीअ जे बुग़्ज़ रखण वारे जो चेहरो ये पारू तो वांगण ढेर ते पियो शाहे नजफ जो शरफ न जाने दोज़ख दे उहो जल्दी फलाणे ओ वींदो मुनाफ़िको चली चली वींदो करमुल्ला जो ईमान थो बयान कयां जेको इन गाल में मुझो साथी आ वो मूंसां गॾिजी चवंदो हैदर जी हुब मुझो ईमान सॼो हथ सीने ते रखी सॼो हथ सीने ते रखी चओ हैदर जी हुब मुझो ईमान दर्स पढ़ायो मूंखे कुरान दर्स पढ़ायो मूंखे ओ मरंदो मुनाफ़िको रुली रुली मरंदो मुनाफ़िक रुली रुली करमुल्ला जो सावत सारे करमुल्ला जो सावत सारे मौला अली वे बोन विसारे मौला अली वे तो दर जन्नत जाव्या खुली खुली दर जन्नत जाव्या खुली खुली अलबिदाया वन निहाया में रिवायता सुबुल हुदा व रशाद में या रिवायता कंजुल उम्माल में या रिवायता जिक्र अलीन इबादतुन अली जो जिक्र अल्लाह जी इबादता करम परवारा हींअर ताईं यको तूं अल्लाह जी इबादत में वेठो मां पंहिंजी ज़बान खे जे वसो हले त चुमास जेका मुंहिंजी ज़बान अॼु अल्लाह जी इबादत करे रही आहे जो अलीअ जो शान बयान करे रही आहे अल्लाह शर कबूल कंदो मरंदे पाकी ताईं चले या ज़बान अलीअ जो शान बयान कंदी रहे ऐं तव्हांजा कन बि रब जी इबादत में न तव्हांजो वजूद बि इबादत में आ जो तव्हां मौला अली जो ज़िक्र ॿुधी रहिया आहियो मुंहिंजो त पाव रत जो वधी वियो आहे तव्हांखे बि का ख़ुशी थी आहे साईं फरमाइनि था ई रिवायत भी कंजुल उम्माल में आ साईं फरमाइनि था अन्नज़्र इला वजह अलीन इबादतुन अलीअ जे चेहरे खे ॾिसण भी इबादत जेॾी महिल अली महफ़िल में ईंदो त अबू बकर जूं अखियूं अलीअ जे चेहरे में खुतल हूंदियूं अबू बकर सिद्दीक अलीअ जे चेहरे खे पियो तकींदो
न अखे हेॾे करे न होॾे न हीअं निहारे न हूअं अब अखियों अबू बकर सिद्दीक जो चेहरो मौला अली जो आखिर के पुछुस अबू बकर ये छा ॻाल्हि आहे जेॾी महिल अली थो अचे त बसि अखियूं खुपी थियूं वञनि सोणे अली जे चेहरे में न हेॾे ॾिसी न होॾे न लौणो वराई न अखि चिंबी ॻाल्हि छा आहे फरमाई त मूं नबीअ सरदार खां ॿुधो हुयो त अलीअ जे चेहरे जी ज़ियारत रब जी इबादत आहे भाग अबू बकर जो जेके अलीअ जे मुखड़े जो दीदार पे थियो चो सल्लल्लाहु अलैहि किताबन जा हवाला छोड़िया टई मुस्तनद किताब हिन असा अहले सुन्नत जा हिकड़ो किताब आ सुनन इब्न माजा जेको सुहा सत्ता मजा हिकड़ो किताब आ इब्न माजा जुल्द पहिरियों सुफ़ो 43 ॿियो किताब आ मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द 32 सुफ़ो 29 टियों किताब आ अल मुस्तदरक लिल हाकिम जिल्द 3 सुफ़ो 118 ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे लम्मा रजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन हज्जतिल वदा मोकलानी वारे हज तां जॾहिं हुज़ूर मोटिया हज पढ़ी वापस आया व नज़ल गदीर खुम्मिन गदीर खुम जी मंजिल ते जॾहिं पहुता त इते पाणी पाणी घणो हूंदो हुयो इन जाइ जी खूबी आहे जो ते पाणी हूंदो ई हूंदो आहे मां बि गदीर खुम जो दीदार करे आयो आस वियो हिकिड़े अरबी सगोरे खे वठियो मुंहिंजो गाॾी का आहे हल मूंखे गदीर खुम ॾेखारिया चयूं ओॾे कोन छॾींदा मुंहिंजो छॾींदा तूं सचो थी रुगे जत जे सचो त कड़े देखी महिरबानी कर पैसा जेतिरा चवंदे 100 रियाल चई 200 रियाल चई 500 रियाल चई 1000 चई 5000 चई फ़कीर ॾींदुई पर मूंखे उहा जाइ गदीर खुम ॾेखार सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उन गदीर खुम वटि जॾहिं मदीने वारा साईं आया त उते वणकार हुई जिते घाटा घाटा वण हुया पोइ साईं जन फरमाया वण साफ़ कयो हेठों छांव में कंडा बकरियुनि खे टारी धनार वॾे विझंदा आहिनि पोइ कंडा पिया हूंदा आहिनि उहे वणनि जा जेके घाटी घाटी छांव हुई उनखे साफ़ कयो वियो फखुमिमन उहे वणनि जूं छाऊं साफ़ कयूं वियूं सुम काल अन्नी कद दुईत फअजबत हबीबन करीमन फरमायो मूंखे लॻे थो त मूंखे रब जो सॾु थियो आहे मां वञण वारो आहियां अन्नी मूंखे लॻे थो सम्झां थो त मुंहिंजो वक़्तु दुनिया जी ज़िंदगी जो पूरो थी वियो आहे ओ सहाबियो मां मुहम्मद तव्हां खां जुदा थियण वारो आहियां मुझे रब सां मिलण जो रफ़ीक आला सां मिलण जो वक़्तु वेझो अची वियो आहे कद दुईत मूंखे सॾियो वियो आहे अजब तो मां जीउ चई वेठो आहियां बसि हाणे वञण वारो आहियां इन्नी तरक़्त फीकुम सकलैन तव्हांखे ॿ वॾियूं अज़मत वारियूं वॾियूं गरियूं ॿ शयूं ॾेयूं थो वञा तव्हांखे निंढण कोन छॾींदुसि
तव्हां खे बेसहारो कोन छॾींदुसि ॿ शयूं तव्हां खे ॾयूं थो वञा अहदुहुमा अकबर मिनल आखर हिकिड़ी शइ ॿी शइ खां अञा वॾी आहिनि ॿई वॾियूं पर हिकिड़ी ॿीअ खां अञा वॾी आहे साईं उहे ॿ कहिड़ियूं शयूं था ॾियो ऐं ॿिन्ही मां वॾी कहिड़ी आहे साईं फरमाइनि था किताबुल्लाह व इतरती अहल बैती हिकिड़ो अल्लाह जो किताब क़ुरान ॾयूं थो वञाव ॿिया मुंहिंजा घराणो मुंहिंजा अहल बैत मुंहिंजी इतरत मुंहिंजी ज़ुर्रियत ॾयूं थो वञाव फंज़ुरू कैफ़ तख़लुफ़ूनी फ़ीहिमा साईं फरमायो त ॾिसजो मूंखां बाद में इन मुंहिंजे तोहफ़नि सां तव्हां कीअं था पेश अचो कदुरु कजो इन्हनि ॿिन्ही नेमतुनि जी मां बि ॾिसां थो त कीअं तव्हां मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही तोहफ़नि सां कीअं था पेश अचो हिकिड़ो क़ुरान अथव ॿिया मुंहिंजा अहल बैत अथव इहे ॿई शयूं इन्हनि जी मां मोहम्मद तव्हांखे पारत थो कयां मुझे कुरान जी पारत हुजे मुझे बचड़न जी मुझे अहल बैतन जी पारत पर अफ़सोस सां चवणो थो पवे त मुंहिंजा दोस्तो अक्सर उम्मत जे अक्सर माण्हुनि इन्हनि ॿिन्ही शयुनि जो क़दुरु को न सुञातो न क़ुरान जो क़दुरु सुञातो न अहल बैतन जो क़दुरु सुञातो वदा जे उम्मत इन्हनि ॿिन्ही शयुनि जो क़दुरु सुञाणे हा त करबला जो मैदान बर्पा न थिए हा मुस्तफ़ा जा बचड़ा बुखारा उञारा करबला में शहीद को न कया वञनि जेको हुसैन कुरान पियो पढ़े करबला जे मैदान में इमाम हुसैन ते होॾो उम्मत तीर पई उछलाए हेॾो ज़बान मां हुसैन कुरान पियो पढ़े कुरान जे कारी मुस्तफ़ा जे बच्चे जे मथां ईअं तीर उम्मत न उछलाए हा जे मुस्तफ़ा जे सूखड़ियुनि तोहफ़नि जो क़दुरु करे हा कदर कुरान दा क्या जानना कदर कुरान दा क्या जानना ए दुनियादार कमीने कदर कुरान दा जानन वाले बन सुते शहर मदीने मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था फंजुरू कैफ तखलुफूनी फीहिमा मुखां बाद में ॾिसजो तव्हां कीअं था मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही सूखड़ियुनि सां ताल्लुक बर्ताव कयो फइन्नहुमा लन यतफरका ये ॿई हिक ॿिए खां जुदा न थींदा कुरान अहल बैतन खां धार न थींदो अहल बैत कुरान खां परे न वेंदा जिते कुरान हूंदो उते अहल बैत हूंदा जिते अहल बैत हूंदा उते कुरान हूंदो करमपुर वारा कसम अथव अल्लाह जी ज़ात जो सच ॿुधायो सॼी ज़िंदगी गुज़री अथव करबला जो वाक़ियो ॿुधंदे ॿुधंदे अछूं ॾाढ़ियूं कयूं अथव छा तव्हां आलमनि खां न ॿुधो आहे त मैदान करबला में इमाम हुसैन सां गॾु क़ुरान हुयो या न जेॾीमहिल अलबिदाया व निहाया वारो थो लिखे जेॾीमहिल इमाम हुसैन करबला जे मैदान ॾे निकितो फअख़ज़ मुसहफ़न फजअलहू बैन यदैहि हज़रत इमाम हुसैन क़ुरान खयो पंहिंजे अॻियों रखे
हिकड़े हथ में तलवार जुल्फकार हुई, ये हथ में कुरान हुई। जेमल मैदान जंग में निकतो ओचितो हिकड़े यजीदी तीर हयो। मुझे आका हुसैन की पेशानी में तीर लॻो। जेमल पेशानी में तीर लॻो रत जो फुआरो निकतो त चेहरो रत में रंगीन थी वियो। सुहारी मुबारक रत में लाल थी वई। भिटाई जे रूह रड़ कई त ॾाढ़ी रत रत्यास। ॾाढ़ी रत रत्यास दंद त मोतियुन गुतिया। चोॾी मां चंद्र जीअं पिड़ में पेशान आस। कुकरा करबला जा मादर थे बेड़ियास। फटन मथा रत फुड़ा। फटन मथा रत फुड़ा। अली थे उखियास मिड़ई माफ़ कयास। ख़ालिक बदले खून जे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं फरमायो वलन यतफरका। ये हिक ॿिए खां जुदा न थींदा। क़ुरान अहल बैतन सां अहल बैत क़ुरान सां गॾु हूंदा। हत्ता यरदा अलैयल हौज़। तांजो हौज़ कौसर ते ये पई मूंसां गॾु अचे मिलंदा। पुट थोड़ी तव्हांजी मां तव्हांजो तवज्जो चाहींदुसि। हौज़े कौसर ते हौज़े कौसर ते मूंसां ये पई गॾु मिलंदा। छो साईं फरमाइनि था इन मौइदकुमुल हौद। ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांजे मुंहिंजे मिलण जो वाइदे जी जाइ हौज़े कौसर। मुझी उम्मत मूंसां मिलंदी हौज़े कौसर ते। उन हौज़े कौसर ते जेॾी महिल उम्मत हुज़ूर जे साम्हूं थींदी ओॾी महिल अहल बैत बि ईंदा क़ुरान बि ईंदो। ओॾी महिल करबला जा शहीद दाह खणी ईंदा। नबी जा अहल बैत दाह खणी ईंदा। कुरान दाह खणी ईंदो। मौला रब जो कुरान दाह खणी ईंदो। या रसूल अल्लाह हे उम्मती थई तुंहिंजा जन कुरान खे छॾे ॾिनो हुयो। कुरान खे 10 पोचन में वेड़े 4 में कैद करे छॾियो। कुरान ते मिट्टीअ जी दस जा अंबार लॻी विया। मिट्टीअ जा तह चढ़ी विया। कुरान खे खोले न पढ़ंदा हुया। कुरान
ते अमल को न कंदा हुया मावे मुझा रसूल सोना हिनन कुरान के छदे दिनो अहल बैत चवंदा या रसूल अल्लाह तुझी उम्मत असांजो कदर को न कयो ओ मिठा ओ कुरान के छड़न वाला ओ नबी जे आल बैतन जी इज्जत न सुञाणन वाला जने हौज़े कौसर ते हबीबन सां जे साम्हूं थींदे पोइ ॿुधाए त कंधु कहिड़ो खणंदे जवाब कहिड़ो ॾींदे सरतियूं सैयद मुंहिंजे आतण पासे ईंदो हाल ॾिसी इहो हीणो मीर मयारो ॾींदो सोन सनाई थींदो ग़लत मजारा चांदी वो हैफ़ मुंहिंजे आलम ते है वेठी ओ सुटकतियो तुम काथे लाडू खया मां छाते है सुटकतियो तुम काथे लाडू कया मां छाते कंधु खणंदसि कीअं था थे पुछंदे में पांदी जाते चवंदसि नाए काशे चवंदसि नाए काशे ओ चीज़ नथ में कायांदी वो मुझे हाल मथे है वेठी असवांदी जे चोरिया चरखो तात थिया ताजी जे चोरिया चरखो तात थिया ताजी हिक जे ॾिने में कर रूह कया राज़ी वेल विञाय में वेही वेल विञाय में वेही इन दर्द कयसि दरमांदी वो है मुंहिंजे आलम ते है वेठी असवांदी ओदा कुरान के तो छॾे ॾिनो मस्जिद के तो छॾे ॾिनो रब जे दीन के तो छॾे ॾिनो ॾाढी तुंहिंजे मुंहं ते नाहे निमाज़ तो वटि नाहे चोरियूं तो में ज़िना तो में शराब तो में भंग तो में जेके जन ॻाल्हियुनि खां क़ुरान मनो कई उहे सभु शयूं तो अपनायूं जन ॻाल्हियुनि जी क़ुरान तोखे अमर कयो उन ॻाल्हियुनि खे तो छॾे ॾिनो हाणे ॿुधाए जॾहिं क़ुरान बि अचे आल बैत बि अचनि ऐं मदीने वारे साईं जो हौज़ कौसर ते जॾहिं तुंहिंजी असांजी मुलाक़ात मदीने वारे सां जे ओॾी महिल जवाब कहिड़ो चोलो अथई इहो ॾियारो परे न आहे इहो ॾियारो आयो खड़ो आहे ओ करमपुर में अचण वारा उन ॾियारे ते तूं बि हूंदे मां बि हूंदुसि गॾु हूंदासीं पोइ तोखे यादि ॾियारींदुसि त मां जेका तकरीरूं पे तव्हांखे करे नसीहतूं पे कयूं तव्हां ॿुधी ॿुधो पे बणायो ओ मिठा ही तकरीरूं ही वाइज़ बि क़यामत जे ॾियारे तुंहिंजे मथां हुज्जत ऐं दलील थींदियूं जो अल्लाह जो क़ुरान ॿुधी नबीअ जी हदीस ॿुधी तूं उनखे छॾे ॾींदी गुनाहनि में बुराइयुनि में बेफ़रमानियुनि में तोखे ठहियो ई नथो थिए माण्हू अच्छा वार पवंदा आहिनि त पोइ को हया थींदो आहे को शर्म थींदो आहे त हाणे पोड़ो थियो आहियां हाणे रब जे दर ते मोटा पर जीअं
पोढ़ाए पथी अचई तीअं तूं गुनाहनि ॾे विखूं वधाईंदो थो वञी। अफ़सोस आहे तुंहिंजे हाल ते, अफ़सोस आहे तुंहिंजे सोच ऐं सम्झ ते। मुंहिंजा दोस्तो, अॼु वक़्तु अथव रब जे दर ते मोटी पओ, अमल सालिह कयो, नेक थियो, सालिह थियो त अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी। सल्लल्लाहु अलैहि या मूं अर्ज़ पे कयो त ग़दीर खुम वट सोना हबीब पंहिंजे ग़ुलामनि खे, पंहिंजे सहाबनि खे नसीहत पिया कनि त ॿ शयूं तव्हां में छॾियूं थो वञा। कहिड़ियूं ॿ शयूं? हिकिड़ो क़ुरान, ॿियो अहल बैत। जॾहिं इहा नसीहत कयूं पोइ सोना हबीब था फरमाइनि इन्नल्लाह मौलाय, बेशक अल्लाह मुंहिंजो मौला आहे। के फरमायो? मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह मुंहिंजो, चओ अल्लाह मुंहिंजो मौला वअना वलियु कुल्ल मोमिनिन, ऐं मां मोहम्मद करीम हर मोमिन जो वारिस आहियां, हर मोमिन जो वली मां मोहम्मद करीम आहियां, हर मोमिन जो मददगार मां मोहम्मद आहियां। सुम्मा अखज़ बियद अलीन, पोइ मदीने वारे साईं हज़रत अलीअ जे हथ में हथ विधो। हैदर करार जे हथ में हथ विझी फ़क़ाल मन कुंतु वलियुहु फ़हाज़ा वलियुहु, जंहिंजो वली मां मोहम्मद आहियां उन जो वली अली आहे। जंहिंजो मददगार मां मोहम्मद आहियां उन जो मददगार। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ॿी रिवायत में आ मन कुंत मौला हो फहाज़ा अलीउन मौला हो, जंहिंजो जिगरी यार मां मोहम्मद आहियां उन जो जिगरी यार अली आहे। जंहिंजो वारिस वली मददगार मां मोहम्मद आहियां उन जो वारिस वली मददगार अली आहे। नारे नारो हणी त लॻी तो हणजे न त न। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे खिलाफत जो हक चार यार, नारे खिलाफत, नारे खिलाफत, नारे खिलाफत। मुझे सोने हबीब फरमायो मन कुंतु मौला हो फहाज़ा अलीउन मौला, जंहिंजो मौला मां मोहम्मद करीम आहियां उन जो मौला अली आहे। मदीने वारे साईं जे हथ में अलीअ जो हथ हुयो। तसव्वुर त कयो, ही नबी आहे, ही अली आहे, ॿिन्ही जो हथ हथ में आहे।
हबीबन दुआ घुरी अल्लाहुम्मा वाल मन वाला या अली या अल्लाह जेको अली सा मोहब्बत रखे तू उन्हें सा मोहब्बत रख जाए जेको अली के पंजो दोस्त बनाए मौला तू उन्हें के पंजो दोस्त बनाए जाए वाद मन आदा ए मुझा रब जेको अली सा दुश्मनी रखे तू उन्हें सा दुश्मनी रख जाए सोने नबी जी दुआ कबूल हाने जे तोखे अल्लाह जो दोस्त बणजणो आ जे चई तो अल्लाह जो दोस्त थिया त पोइ तोखे अली सां दोस्ती रखणी पवंदी खुदा न ख़ास्ता जे कंहिंजे खुटी खणे रब जी दुश्मनी रब सां दुश्मनी रखण थो चाहे त पोइ इहो बदबख्त वञी अलीअ सां दुश्मनी रखे जंहिंजी अलीअ सां दुश्मनी आहे अल्लाह इन सां दुश्मनी रखंदो आहे जेको अलीअ सां प्यार रखंदो आहे अल्लाह इन सां प्यार रखंदो आहे वाट तोखे ॿुधाई छॾी मां रब खे राज़ी करण जो रस्तो ॿुधायो मां सुभाणे ये न चइजांइ त मूंखे ख़बर न हुई जे रब जो प्यारो बणजण चाहीं थो त वाट इहा आहे अलीअ जे दर जी ग़ुलामी करणी पवंदई अलीअ असांजो मौला ये न दिल सा चो अली असांजो अली बिना नए गली गली अली बिना नए गली अल मुस्तदरक लिल हाकिम में रिवायता कंजुल उम्माल में भी आ रिवायत आ मुझो महबूब मदीने वालों तो फरमाए मन अता अलियन फकद अतानी जे अली जी इताअत फरमा बरदारी कई उन्हें मुंह नबी जी फरमा बरदारी कई वमन अबगद अलियन फकद अबगदनी जे अली सां बुग़्ज़ रखियो उन्हें मुंह नबी सां बुग़्ज़ रखियो अली जी मोहब्बत नबी जी मोहब्बत अली सां बुग़्ज़ नबी सां बुग़्ज़ पुट हिकिड़ी रिवायत थी मुंहिंजे नज़रुनि में अचे सेल सड़ी विया अथव बैटरियूं डाउन थी वियूं अथव अॼु ईमान वारनि जूं बैटरियूं चार्ज थींदियूं सही बुखारी में हदीस आ सही मुस्लिम में हदीस आ सही मुस्लिम जिल्द पहिरियों सुफ़ो 86 सुनन इब्न माजा जिल्द पहिरियों सुफ़ो 42 मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द ॿियों सुफ़ो 71 रिवायत आहे मौला अली खां वल्लज़ी फलकल हब्बत व बरअन नसमत हजरत अली तो फरमाए त कसमा उन्हें रब जो जेको दाने के चीरे सल्लो जमाईंदो आ कसमा
जेको जिंद जान के पैदा कंदो उन रब जो कसम इन्नहु लअहदुन नबिय्युल उम्मी इलैया अल्ला युहिब्बुनी इल्ला मुमिनुन वला युबग़िदुनी इल्ला मुनाफिक। हजरत अली तो कसम खणी चवे तो मुझे नबी मूसा वायदो कयो हुयो त अली मुखे कसम रब जो तो सा मोहब्बत रुगे उहो ही रखंदो जेको मोमिन हूंदो। अली तो सा बुग़्ज़ उहो ही रखंदो जेको मुनाफिक हूंदो। अली सा मोहब्बत केर रखंदो ॻाल्हायो। अली सा बुग़्ज़ केर रखंदो। अल्हम्दुलिल्लाह अली जे हुबदारन जा चेहरा टड़न था। असा है दर्जा असा है दर्जा दारायूं कंदा आल नबिया सा प्यार आयूं। असा है दर्जा दारायूं कंदा आल नबिया सा प्यार आयूं। मते खणी जो असा है दर्जा दारायूं कंदा आल नबिया सा प्यार आयूं। असा है दर्जा कंदा आल नबिया असा पिट को मातम को न कयूं। तकरीर ॿुधी मथां कंहिंजे मन में ख़्याल अचे अल्लाह असांजो मज़हब चिट्टो आ पथरो आ वाज़े आ सिधी ॻाल्हि आ। असां पिट को मातम को न कयूं। असां कारा कपड़ा असां झंडन अॻियां को न झुकूं। कंदा मस्जिद सां प्यार आयूं। असां है दर्जा नबिया सा प्यार आयूं। जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया। जंहिंजो पंज तुझे गले में जो एतबार नया तन सड़ियल निकाह सदायो। असां दर्जा चवंदा त तव्हां दस्तगीर खे नथा मञो। अका तव्हां दस्तगीर जी ॻाल्हि ॿुधी मञो आ। असां पंहिंजे अखियुनि सां दस्तगीर खे ॾिसी असां यारी वारो यार मञो। सुण गौसे आज़म दिलदार मञो। असां यारी वारो असां पीर मिठो पगदार मञो। असां अबू हनीफ़े जा यार आयूं। असां
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जंहिंजो अली असां प्यारा उन्हें जो हिते हुते बेड़ो पार। जेको अलीअ जो ख़तारा उन्हें जो गलो ई गारो वो हिते भी ख्वारा हुते भी ख्वारा उन्हें ते मौला जी मारा उन्हें ते फिटकारा। अली अली मौला चौली अली मौला अली रहबर असांजो तू आ दिल पर असांजो तू आ अली अली मौला अली रहबर असांजो तू आ दिल पर असांजो तू। बेवाहने जी वाहर तू ही अयन जी आदर आई कर का अता बरे खुदा मुश्किल कुशा कर का अता बरे खुदा मुश्किल कुशा कर का अता बरे खुदा कुशा कर का अता बहरे खुदा मुश्किल कुशा वाहर विजन जी दिल पर असांजो तू अली अली मौला अली रहबर असांजो तू दिल पर तू दीदार अता कर रूहानी खैरात अता कर। अजला कंदो त अलीअ जे खज़ाने मां जोत भरजी वो दिल पर तू दीदार अता कर रूहानी इसरार अता कर। नंग पाल तू लजपाल तू रखवाल तू रखवाल तू लजपाल ये नंग दिल सा चो नंग पाल तू रखवाल तू लजपाल तू बरतर भलन का तू अली अली मौला अली 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 हैदर अली रहबर असांजो तू दिल पर असांजो तू रहबर असांजो तू दिल पर असांजो तू अली अली मौला मौला अली हैदर अली रहबर असांजो तू दिल पर असांजो तू रहबर असांजो तू दिल पर असांजो करमुल्ला ते मेरे नजर कर मौला अली खैरात अता कर। करमुल्ला ते मेरे नजर कर शेर खुदा खैरात अता कर। हिन फकीर ने ते मेरे नजर मौला अली खैरात अता कर। मन ठार तू दिलदार तू सरदार तू
मन ठार तू दिलदार तू सरदार तू सफदर असांजो तू अली अली मौला अली 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 मौला अली दिलबर अली रहबर असांजो तू ॿुधो हेसी ताईं जेको कुझु ॿुधायो मां नबी जे हदीसुनि मां क़ुरान मां अलीअ जो शान ॿुधायो मां हाणे हिकिड़ी ॻाल्हि अलीअ जी ज़ुबानी बि ॿुधायां अलीअ जी ज़ुबानी हैदर करार जी ज़ुबानी ये न दिल हाजिर कर तमाज़ कया सुजा गयो सफ़ा कन मुड़े न ही जेका हाणे जो रिवायत बयान कया इमाम अबू नुएम इस्फहानी जे किताब फज़ाइलुल खुलफा सुफ़ो नंबर 48 रिवायत अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह हज़रत अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु जो रिवायत करे त मूं पंहिंजे नबीअ सोणे मुहम्मद करीम का ॿुधो हबीब पिया फरमाइनि इत्तकू ग़ज़ब उमर जी कावड़ खां बचिजो उमर खे न रंजाइजो उमर खे घटि वधि न ॻाल्हाइजो मता उमर डमिर जी पवे فإنه إذا غضب غضب الله له जॾहिं उमर कावड़ बोआ त उमर जे कावड़ ते वाहिदुल क़हार बि कावड़ जी पवंदो अली जे मञण वारा अली जे हुब रखण वारा अली जी रिवायत बयान कयल खे बि मञणो पवंदो या त अली जो मुरीद न सदाए जे मुरीद सदाई थो त अलीअ जो फरमान नबीअ जो फरमान मञी ॾेकार उमर खे घटि वधि न ॻाल्हाए अली छो बयान करे त मूं नबी खां ॿुधो जेको उमर खे कावड़ाए थो उन ते वाहिदुल क़हार कावड़ जी थो पवे मक़सद छा जो अली के अली जे हिन रिवायत बयान करण जो मतलब छा आहे त उमर सां बि प्यार रखो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उमर सां मोहब्बत केरु रखंदो उमर खां टहंदो केरु या हदीस ॿुधाए छॾिया आहिनि ध्यान आहे عن ابن عباس رضي الله تعالى عنهما قال قال رسول الله صلى الله عليه وسلم ما في السماء ملك إلا وهو يفكر عمر साईं फरमाइनि था सतनि आसमाननि ते को बि अहिड़ो मलाइको न आहे जेको उमर जी इज़त न कंदो हुजे सतनि आसमाननि जा मलाइक उमर जी इज़त कंदा आहिनि भूसड़ी न मञो त छा थी पियो कई बारी उठा दो कई बारी हल्ला कई बारी हो तो भूसड़ी भाई पढ़ के जो उड़ा माए थी कौन छप सवाल जे उड़ा माए थी
बड़ चयो त तो जहिड़ियूं हज़ारे पूसड़ियूं आयूं उॾा मिलियूं गाॾी पई वञे हीअं रस्ते सां गाॾी हिकिड़ो कुतो बि गाॾी जी छांव में पियो वञे गाॾी बि हले पई कुतो बि हले पियो कुते सम्झो त गाॾीअ खे मां थो हलायां कुते जो गाॾी खे मां थो हलायां बीह रहियो तव्हां सां गाॾी बीह वेंदी बीठो गाॾी त हली वई है पाण उस में काढ़े में हल मुंह ते सम्झो त हिनखे गाॾी खे मां थो हलायां पर इहा ख़बर न आहे त गाॾीअ जी छांव में मां पाण पियो हलां ओ मिठा जे तो उमर के न मञो तो अबू बकर के न मञो त फर्क कहिड़ो पवंदो सतनी आसमाननि जा मलाइक उमर जी इज़त कंदा आहिनि वमा फिल अर्द मिन शैतान इल्ला वहुव यफरकु मिन उमर साईं फरमाइनि था पूरी रुई ज़मीन में को बि अहिड़ो शैतान न आहे जेको उमर खां टहंदो न हुजे बस इहो लिटमस पेपर आज़माई ॾिस त इंसान कहिड़ो आहे शैतान कहिड़ो आहे घणा हलनि ॿिया कहिड़ी ख़बर मिलल जिन ते वञास शैतान जिननि मां बि आहे माण्हुनि मां बि आहे कहिड़ी ख़बर आहे जिन आहे इंसान आहे शैतान आहे कहिड़ा बसि उमिरि जो नालो वठि ख़बर पइजी साईं फरमाइनि था वमा फिल अर्द मिन शैतान इल्ला वहुव यफरकु मिन उमर पूरी रुई ज़मीन में को बि अहिड़ो शैतान न आहे जेको उमिरि खां टहंदो भॼंदो न हुजे उमिरि खां नफ़रत न कंदो हुजे मालूम थियो त उमिरि सां नफ़रत शैतान जी ख़सलत आहे उमिरि सां मुहबत मलाइकनि जी निशानी आहे सिक सीने में रख प्यारन जी महबूब जचनी हुयो साईं असां गॾु ख़ार अंदर वो आशिक सोणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में रखो जंहिंजो जग में आहे मशहूर अदुल जंहिंते मालिक जो हुयो ख़ासि फज़ल उहो मीर उमर आदिल अकमल उहो मीर उमर ओ जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारनि जी जेको इल्म जो पर हुयो उस्मान सखा जो पे करो जेको इल्म जो पर हुयो उस्मान सखा जो पे करो बिन नूरन वारो रहबर हो ओ बचे के टीह सिपारनि जी
जो शेर आए हैदर जे कोट किरायो हो खैबर अल्लाह जो शेर आए हैदर ओ खातून जन्नत जो वार सुवर मनी बैयत जेठन यारन जी ओ महबूब जहण यार भला चैन यारन सा मौला तू मिला पंजतन जो सनागर कर मुल्ला हो बचे के मदीने वारन जी मरण पूरो छेद करम लागे कोन्यो न तंग छिनाइण ते आ इजो तो मदीने वञे हलो त सलाह अथव मता जो साईं पाण वञे तो असांखे सलाह ई नथो हणे वरी चवंदे पैसो कोन्हे टिकेट कोन्हे ईअं चओ त नियत सची कोन्हे जे नियत सची हुजई मोहबत प्यार सचो हुजई त पास बि ॾींदो वीज़ा बि ॾींदो टिकेट बि ॾींदो कहिड़ी खोट अथसि खज़ाने में कहिड़ी खोट अथसि खज़ाने में खोट असां में आ मोहबत सची असां में न आहे खुदा जो कसम हिकिड़ो आशिक मदीने में मिलियो चईंसि मां मिसकीन आहियां घर में कॾहिं अटो बि न हूंदो आहे जो मानी बच्चनि खे खारायां पर हर साल मदीने ईंदो आहियां अटो बि कोन्हे पोइ मदीने कीअं ईंदो चईंसि जेॾी महिल मदीने रमज़ान जो महीनो वेझड़ो थींदो आहे वठी रोतो आहियां वठी सॾड़ा कंदो आहियां कोन कोला जो मानो ईंदो आहे चवंदो आहे वञ बाबा वञ मदीने टिकेट मां थो ॾियां चईंसि 17 साल थी विया आहिनि हिकिड़ो बि रमज़ान गुथो न आहे हर रमज़ान जा रोज़ा मदीने में अची रखंदो हलो मदीनो अखड़ने जो ठारो आए ओ जिब्रील बींदो साईं जी सलामी ले फलकन तलन फौजूं गोहर जी गुलामी ले मेलो अमतल हर दम मेलो अमतल हर दम हर वार मदीने में मिलिया मोहब्बत वारन के छॾिया बारी बख्शे कुल पथकार मदीने में ओ हिते हाणे दिल न लगे हलो करमी सब काहे हिते हाणे दिल न लगे हलो करमी हड़ई गाए छॾो सिंध सगोरीअ खे हलो लागा पालाए हली जान बजा ॾिस तूं जिन सार मदीने में मिलिया मोहब्बत वारन के
गौस कुतुब के अब्दाल भी ईंदा ने जे नहीं इसद है गौस तो वते है कुतुब है कलंदर है अब्दाल हाय 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 शहंशाह जी हाज़िरी में हर को पियो अचे जित गौस कुतुब के अब्दाल भी ईंदा ने आका जे खजाने मां जे झोल भरींदा ने सुल्तान सखी सरवर सरदार मदीने में बताओ तुम कबूल कंदो हिकड़ी दावत याद नी माए मदीने जी हलो मदीने बी दावत ॾींदो साईं मुझे मुर्शिद जो उर्स पाक विचो सफर खां पोइ रबीउल अव्वल शरीफ जा बि पहिरियों ॾोहो 5 तारीख़ ते रबीउल अव्वल जी पहिरियों आचर जी शाम सूमर जी रात नवंबर जो पहिरियों आचर जो ॾींहुं सूमर जी रात 3 नवंबर जी शाम 4 नवंबर जी रात 3 नवंबर चौथी जी रात साईं चैन के मञण वारा सभिनी के दावत हुजे मुझे बच्चन के मुझे न्याणियुनि के सभिनी के न्याणियूं मुझे पर्दे सां ईंदियूं अचे अल्लाह जो कुरान ॿुधंदियूं नबी जो शान ॿुधंदियूं अल्लाह करीम मुझे चवण तव्हां सां ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल फरमाए मौला अली जी मोहब्बत में जियारे मौला अली जी मोहब्बत में जिंदगी उहा भली आहे जेका यार जे गुलामी में पूरी थी अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करम या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं चैन यारन जे सदके 5 तन पाकन जे सदके ख़ुसूसन मौला अली जे सदके सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह दर्दमंदनि जा दर्द दूर फरमा मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं आसान कर उहे कम करा जिन में तू राज़ी तुझे हबीब राज़ी हुजे मौला इन पूरे मजमे ते रहमतूं बरकतूं अताऊं सखाऊं निछावर फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم